सॼी सिंध जे अंदरि जेके झेड़ा ऐं जट आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ ही सिंध जा सभु सान्यवंद, सिंध जा सभु उहे माण्हू जेके सिंध जो ऐं सिंध जे माण्हुनि जो दर्द रखनि था, उन्हनि खे गॾु खणी सॼी सिंध में असीं इन्हनि झेड़नि खे झटनि खे ख़तमु करायूं त जीअं सॼी सिंध जेका आहे अमन जो गहवारो बणिजे। उन सिलसिले में हिते जेको तनाज़ो थियल आहे ख़ासि करे अमीर बिरादरीअ जो, उन हवाले सां अॼु ही सभु क़ुरान शरीफ़ ऐं सभु इज़त वारा माण्हू सहाफ़ी सियासी समाजी धुरियूं आया आहिनि। इन लाइ आया आहिनि त सिंध जेको आहे अॻई तबाही ऐं बर्बादीअ जो शिकार आहे। उन में जेकॾहिं असीं पाण में मेठ ऐं मोहबत सां न हूंदासीं त तव्हां ॾिठो त अॼु बि कराचीअ में पठाणनि सिंधी छोकिरे खे मारियो आहे, कल्ह ॿियनि खे कुठो अथनि। सॼी सिंध जो पाणी बंदि आहे, नाणू बंदि आहे। उहो इन करे आहे जो असां पाण में ॻंढिया पिया आहियूं, असीं पाण में विढ़िया पिया आहियूं ऐं असांजा वसाइल, असांजे बचनि जा रोज़गार, असांजे बचनि जूं नौकरियूं धारिया माण्हू खणी पिया वञनि। इन करे अॼु ही सभु मटियारी ज़िले जा मुअज़्ज़ज़ माण्हू सभु क़ुरान शरीफ़ खणी अॼु हिन ख़ासि केलनि वटि मेड़ थी आया आहिनि त जीअं असीं मोहबत ऐं भाईचारो जो जेको पैगाम खणी सिंध में अमन ऐं भाईचारे खे वधायूं ऐं सुलह ऐं शांतीअ जे हिन सॼे सिस्टम खे अॻिते वठी वञूं। इन करे ही सभु दोस्त आया आहिनि, इन नियत सां आया आहिनि त असीं हिननि माण्हुनि खे खीर खंडु कयूं। न असीं हुननि खे सुञाणूं था, न असीं हुननि खे सुञाणूं था, पर असीं चऊं था त सिंध जे माण्हुनि खे असीं पाण में ठाहींदासीं। असांखे हुननि वटि 100 दफ़ा वञिणो पियो, हुननि खे ॿाहूं ॿधिणियूं पियूं, हुननि खे पेरें पवणियूं पियो, हुननि जे ॾाढो झोलियूं झलणियूं पियूं, असीं झलींदासीं, पर असां तइ करे छॾियो आहे त असीं सिंधी माण्हुनि खे ठाहींदासीं। इन करे अॼु असीं ही सरदार, ही सभु बोतार, ही सभु जेके इज़त वारा सहाफ़ी सियासी समाजी दोस्त जेके आहिनि क़ुरान शरीफ़ खे खणी आया आहिनि। ऐं सिंध में इहा रवायत आहे त क़ुरान शरीफ़ जिते वेंदो आहे उनखे मान ॾिबो आहे, इज़त वारे माण्हुनि खे मान ॾिबो आहे ऐं फ़ैसिले लाइ हा कबी आहे। असीं अॼु हिननि वटि तॾहिं ते लंघी आया आहियूं, सभिनी खे इहा रिक्वेस्ट था करियूं हिन मीडिया जे ज़रिए सॼे ठोड़नि जे ॻोठ खे, सान्यावंदनि खे, त ही ॿिनि माण्हुनि जो जेको तनाज़ो आहे ॿिनि बिरादरियुनि जो, इहो सॼे इलाइक़े जे लाइ मसइले जो सुवालु आहे। सॼो इलाइक़ो जेको आहे इन जूं नज़रूं आहिनि त ही पाण में भाइर थी ठही वञनि। जीअं अॻे ही बिरादर हा, इंसान आहे, ग़लतियूं थींदियूं आहिनि, ग़लतियुनि में नुक़सान थींदा आहिनि, पर वरी बि उन जो हल फ़ैसिलो आहे। तव्हांखे ख़बर आहे त अपर सिंध में उॼण ऐं कलेरनि जा झेड़ा थिया, हिकिड़े 70 जरेब तां 70 मुड़ुस मारियऊं ऐं उन्हनि खां पोइ बि उन्हनि जो ठाह थियो। केतिरा बि 100 मुड़ुस असीं हिक ॿिए जा मारे छॾियूं, पर वरी बि ठाह थींदो। जेकॾहिं इहे नुक़सान सिंध खे न हुजनि त हीअ सिंध अमन जो गहवारो थींदी। उन करे असीं ही ख़ासि केली बिरादरीअ जे तॾे ते आया आहियूं, क़ुरान खणी आया आहियूं, मेड़ खणी आया आहियूं ऐं वरी बि असीं ईंदासीं त असीं हिननि खे ठाहे हिन ते मोहबत ऐं प्यार जा गीत ॻाए लतीफ़ जो पैगाम खणी आया आहियूं त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिन जे वेढ़े पाणे ईंदो पाथिया। इहो असीं सचल जो पैगाम खणी आया आहियूं। हीउ जेको असांजे गले में गेड़ू ॾिसो था, इहो सूफ़ियुनि जी अलामत आहे जेके मोहबत जो पैगाम ॾेई आहे, जेके नफ़रत जे नांगनि खे ख़तमु करे विया। अॼु असीं सभु दोस्त आया आहियूं, उन्हनि खे अपील था करियूं। हुन जेके असां हिते दोस्त भाइर आहिनि ख़ासि केली बिरादरी जेके पंहिंजे तॾे ते ई कोन्हनि, असांखे ॾुख आहे त माण्हू तॾे ते वेंदो आहे, पोइ उन्हनि सां मिलंदो आहे। असीं वरी बि मेड़ थी ईंदासीं, वरी 100 दफ़ा अचणो पियो ईंदासीं, पर हिननि दोस्तनि खे ठाहींदासीं, हिननि दोस्तनि खे ॻंढींदासीं जीअं सिंध मां जेका आहे नफ़रत खे ख़तमु करे सघे।